सिंध जी तारीख़ ते ॻाल्हि ॿोल जे सिलसिले में आउं रुख सिंधी दोस्तनि भाउरनि भेनरुनि सां मुखातिबु आहियां। सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां सलाम। पाण सिंध जे इंतिहाई अहम किरदारनि ते ॻाल्हाईंदा रहिया आहियूं, जेकी सिंध जे हिमत हौसले बहादुरी जो मिसाल हुया। सिंध में इल्मु अदब भाईचारे जे हवाले सां जिन माण्हुनि जो किरदारु रहियो, उन्हनि जे किरदार खां बि अव्हांखे वाक़ुफ़ु कंदा रहिया आहियूं। काफ़ी अहिड़ा किरदार आहिनि जेकी तारीख़ जे दज़ हेठां दॿिजी विया आहिनि। कल्ह जा सूर्य हुया, जेके सपूत हुया सिंध जा, उन्हनि खे मुख़्तलिफ़ सुञाणप ॾिनी वई, कंहिंखे पीर कयो वियो, कंहिंखे ॿियो कुझु कयो वियो। बहरहाल असुलु उन्हनि जे किरदार खे ढकियो वियो, बिगाड़ियो। काफ़ी अहिड़ा किरदार आहिनि जिन बाबति तारीख़ुनि में सही सरबस्तो अहवाल नथो मिले। रवायतूं या उन्हनि बाबति माण्हुनि जे वाता जेके ॻाल्हियूं, उन्हनि जे किरदार खे धुंधलाए छॾियो आहे। हाणे हिकिड़ो किरदारु अथव छुटो आमराणी। काफ़ी माण्हुनि छुटो आमराणी, उनखे उमराणी बि चवंदा आहिनि, पर उमराणी न, पर छुटो आमराणी आहे। उन बाबति उन किरदार बाबति ॻाल्हाईंदासीं। मशहूरु किरदारु आहे, पर हुनखे अजीब नमूने पेश कयो आहे। हाणे सिंध जो ही मशहूरु जेको सूफ़ी बुज़ुर्ग छुटो आमराणी आहे, उन बाबति तारीख़ी ऐं जेके ॿिया माख़ज़ आहिनि जो तनक़ीदी इन में जाइज़ो ॻाल्हि ॿोल में पेश कंदासीं। छुटो आमराणी जे हयातीअ बाबति मुख़्तलिफ़ रवायतूं जेकी सूफ़ियाना दास्ताननि, अवामी कहाणियुनि ऐं दरगाही रवायतुनि में मिलनि थियूं, तारीख़ी लिहाज़ खां घणो करे तज़ादनि सां भरियल आहे। छुटे आमराणी बाबति काफ़ी तज़ाद मौजूदु आहिनि। हाणे ही अॼु जी ॻाल्हि ॿोल उन तज़ाद खे तारीख़ी माख़ज़नि, सूफ़ियाई रवायतुनि, सियासी दौर ऐं तइमीराती निशानियुनि जे हवाले सां परखण जी कोशिश करे थो। हाणे तहक़ीक़ी नतीजनि मां ज़ाहिर थिए थो त छुटो आमराणीअ जी असुलु सुञाणप ऐं तारीख़ी जॻह अञा ताईं मुहक़क़नि लाइ हिकु बहस जो मौज़ू बणियल आहे। सिंध जे रूहानी ऐं तमदनी तारीख़ में केतिरा ई सूफ़ी बुज़ुर्ग ऐं दरवेश अवामी अक़ीदत जो मर्कज़ रहिया आहिनि। उन्हनि मां छुटो आमराणी हिकु अहम नालो आहे, जंहिं बाबति मुख़्तलिफ़ रवायतूं मौजूदु आहिनि। कॾहिं खेसि राय घराणे जो अमीर ॼाणायो वियो आहे, त कॾहिं खेसि सूमरा क़बीले जे थहीम ख़ानदान सां वास्तो रखंदड़ चयो वियो आहे। हाणे हेठि पाण उन्हनि सुवालनि जे रोशनीअ में उन्हनि जो तहक़ीक़ी जाइज़ो था वठूं। पहिरियों नंबर त छुटो आमराणी जी असुलु सुञाणप कहिड़ी हुई? संदसि ज़िंदगी वफ़ात कहिड़ी तारीख़ी दौर सां लाॻापियल आहे? अवामी रवायतुनि में बयानु थियल किस्सा केतिरा तारीख़ी लिहाज़ खां क़ाबिल एतमाद आहिनि? संदसि मुक़बरे ऐं तइमीराती निशानियुनि मां कहिड़ा नतीजा कढी सघजनि था? हाणे छुटो आमराणी जी असुलु जेका सुञाणप, असुलियत ऐं संदसि सुञाणप जेका राय घराणे सां नसब थियल आहे, उन निस्बत उन राय घराणे सां गॾी वई आहे। त कुझु तारीख़दाननि लिखियो आहे त छुटो आमराणी राय घराणो माना 450 ईस्वीअ खां 645 ईस्वीअ जो अमीर हो। माना ही राय घराणे जो हिकिड़ो अमीर हो, जंहिंजी हुकूमत सासानी सल्तनत खां पोइ सिंध में क़ाइमु रही, माना राय घराणे जी। वरी ॿियो आहे त सूमरा क़बीले सां हिन जो तालुक़ु थो ॿुधायो वञे। हाणे काॾे राय घराणो, काॾे सूमरा। वरी कुझु माख़ज़नि में लिखियलु आहे, कुझु तारीख़ी जेका माख़ज़ ॿुधाइनि था त हू सूमरा क़बीले जे थहीम ख़ानदान सां तालुक़ु रखंदड़ हो। संदसि नाले में मौजूदु निस्बत आमराणी संदसि वालद आमरा ॾांहुं मनसूब कई वेंदी आहे। माना सूमरा क़बीले सां जेको तालुक़ु था ॻंढनि, त उन में चवनि था त हीअ आमराणी जेको हिन ते तख़ल्लुस हुयो, या जेका सुञाणप थी छुटे जी, उहो आमरा संदसि वालदा ई आमरा, उन जे हवाले सां हिनखे आमराणी कोठियो। हाणे ही तज़ाद ज़ाहिर थो करे त संदसि असुल बाबति को बि क़तई नतीजो नथो कढी सघिजे। अब्बासी दौर सां तालुक़ु ऐं तारीख़ी तज़ाद कुझु रवायतुनि मुताबिक़ छुटो आमराणी अब्बासी दौर माना सिंध अरबनि जे कब्ज़े दौरान जेको अब्बासियुनि जो दौर हुयो 750 ईस्वीअ खां पोइ में मौजूदु हुयो छुटो आमराणी। ऐं वरी उन दौर में हज लाइ अरबस्तान बि वियो।
जेकॾहिं हीअ रवायत दुरुस्त आहे त संदसि राय घराणे सां तालुक़ मुमकिन नथो रहे, छो त राय घराणो 642 ताईं ख़तमु थी चुको, माना हुनजो पुॼाणी अची चुकी राय घराणे जी। पर जॾहिं ही अब्बासी दौर 750 ईस्वीअ जो आहे, माना 100 साल खां मथे। ॿियनि रवायतुनि में संदसि वफ़ात 4हीं सदी हिजरी यानी 10हीं ऐं 11हीं सदी ईस्वी ॼाणायल आहे, जेको खेसि अब्बासी दौर सां वधीक लाॻापियल करे थो। जेकॾहिं संदसि वफ़ात 4हीं सदी हिजरी यानी 10हीं ऐं 11हीं सदी ईस्वी में ॼाणायल आहे त अब्बासी जेको ख़लीफ़नि जो दौर हुयो, सिंध में अब्बासी दौर हुयो जेको उन सां वधीक लाॻापो ज़ाहिर थो करे। हाणे अवामी रवायतुनि जो वरी तर्जुमो त राजा दुलुराय वारो किसो थो अॻियां अचे। अवामी दास्ताननि में मशहूरु आहे त राजा दुलुराय हिन जे छुटे उमराणीअ जे घर वारीअ ते नज़र विधी, माना हुन ते आशिक़ु थी पियो, जंहिं ते छुटो आमराणीअ खेसि बददुआ ॾिनी ऐं शहर ज़िलज़िले में तबाह थी वियो। हाणे तनक़ीद इन जी वठो त तनक़ीदी जाइज़ो त वठो त अब्बासी दौर में सिंध में मुसलमान गवर्नर हुक्मरान हुया, तंहिं करे कंहिं हिंदू राजा जो एतिरो असरु मुमकिन न हो जो हू हिकिड़े जेको आहे सो आला क़िस्म जे मशहूरु माण्हूअ जे ज़ाल ते जेको आहे सो आशिक़ु थिए ऐं पोइ वरी जेको आहे सो उन ते ज़ोरबार विझे। हाणे इहो अरबन जे दौर मुमकिन न हो त को हिंदू बादशाह इहो करे दुलुराय ख़्याली किरदार। अहिड़े किसे जो मक़सदु ग़ालिबन सूफ़ी बुज़ुर्ग जी रूहानी अज़मत खे उजागर करणो हो। इहो उन तारीख़ी सचाई न आहे त दुलुराय हिन खां जे घर वारे ते आशिक़ु थियो, पोइ वरी ज़िलज़िलो आयो, शहर तबाह थी। अहिड़ा किसा सूफ़ी रवायतुनि में आम आहिनि, माना जिते तव्हां वेंदो को दड़ो ॾिसंदो चवंदो हे दुलुराय जो दड़ो आहे। दुलुराय हूंदो, पोइ हीअं बादशाह हूंदो, हरामी हूंदो, बदमाश हूंदो, औरतुनि जे हवाले सां ज़ुल्म ऐं ज़्यादतियूं कंदो हुयो, पोइ बददुआ सां इहो शहर तबाह थी वियो। दुलुराय जो दड़ो आहे। अहिड़ा काफ़ी सिंध में दड़ा आहिनि दुलुराय जे नाले सां। हाणे अरब औरत ऐं इल्म जो किसो, वरी ॿियो हिकिड़ो किसो हिन सां मनसूब आहे त कुझु रवायतुनि में अचे थो त छुटो आमराणी हज दौरान हिकु अरब औरत खां क़ुर ऐं इल्मु हासिलु कयो, माना इस्लाम बाबति इल्मु हासिलु कयो ऐं क़ुर शरीफ़ जी तइलीम हासिलु कई ऐं पोइ उन सां शादी कई अरब औरत सां। हीउ किसो बि संदसि रूहानी उज़मत खे वधाइण जी कोशिशि लॻे थो, छो त तारीख़ी तौर ते उन जा के बि सबूत न आहिनि त को ही हज दौरान अरबस्तान वियो, उते क़ुर शरीफ़ जी तइलीम हासिलु कई, इल्मु हासिलु कयो, पोइ जेका हिन जी मास्तरियाणी हुई या उस्ताद हुई उन सां शादी कई। हाणे मुक़बरो ऐं जेके तमीराती निशानी छुटे उमराणी जूं मिलनि थियूं त छुटो आमराणीअ जो जेको मुक़बरो आहे सेवण में इंडस हाईवे ऐं रेलवे लाइन जे भरिसां मौजूदु आहे। मुग़ल दौर में शाहजहान जे हुकुमरानीअ दौरान सेवण जे हाकिम दीनदार शाह उन ते गुंबज़ तमीर करायो। मुक़बरे ते फ़ारसी कुतबो बि लॻल आहे जेको संदसि तारीख़ी वजूद जो सभ खां मोतबर सबूत आहे। हाणे इहो ज़ाहिर करे थो त संदसि शख़्सियत घटि में घटि 11हीं सदीअ खां अॻु न पर उन खां पोइ बि अवामी अक़ीदत जो मर्कज़ रही। हाणे छुटो आमराणी जे असुल बाबति मुख़्तलिफ़ ऐं तज़ादी रवायतूं मौजूदु आहिनि जेकी संदसि शख़्सियत खे पुरस्कार बणाइनि थियूं। संदसि राय घराणे सां तालुक़ तारीख़ी तौर साबित नथो थिए, जॾहिं त अब्बासी दौर सां निस्बत वधीक मुमकिन लॻे थी, माना अरबन जे दौर सां। राजा दुलुराय वारा जो किसो आहे उहो सूफ़ियाना ऐं अवामी तख़य्युल जी पैदावार लॻे थो, पर हीउ सचो किसो न आहे। संदसि मुक़बरो ऐं मुग़ल दौर में थियल तइमीर संदसि तारीख़ी वजूद जो मोतबर ऐं ऐनी हिकिड़ो अहम सबूत आहे। इन करे छुटो आमराणी जो तालुक़ हिन बहस में जेको नतीजो निकिरे थो त उहो सिंध में जॾहिं अरबन जी अब्बासी घराणे जी हुकूमत हुई उन दौरान छुटो आमराणी मौजूदु हुयो, हिकिड़ो सूफ़ी बुज़ुर्ग हुयो ऐं इन दौर सां हुनजो लाॻापो आहे। ऐं दुलुराय या ॿिया जेके बि किसा आहिनि जिन ते मूं तव्हांखे ॿुधायो आहे त इहे फ़र्ज़ी आहिनि, उन्हनि बाबति को बि सबूत नथो मिले। अव्हां जी वॾी वॾी महिरबानी।